अहिड़ी मंज़िल करे लखनि टिनि लखनि जे प्रोग्राम छॾे तव्हां दोस्तनि वटि आया आहियूं पर रुॻी फरमाइश ॿुधो त पोइ मुंहिंजो ॻाइण न ॿुधो न बसि पोइ मौलवी थोरो या वाइज़ तव्हांखे ॿुधाए हाणे गाना ॿुधो अदा उस्ताद ने फरमाइश की है जुमन कासकरी उस्ताद शरीफ खां ये मुझे इलाही पुरानो गानो है मुझे जेतिरो यादि आहे दोस्त ॿुधाए थो अदा वली मोहम्मद छा थो चए वो मूंखे रोंदो यार छॾे कांदे हलियो वे तूं समझे गूदर मन कॾे कांदे हलियो वे तूं मूंखे रोंदो रोंदो हाय मूंखे रोंदे यार छॾे कांदे हलियो वे तूं समझे गूदर मन कॾे कांदे हलियो वे तूं मूंखे रोंदो यार छॾे कांदे हलियो वे गुरबत जानी दे मेहरबानी मोहम्मद वो इनका उनका तू जो कुछ शाम सुबह इनका उनका तू जो कुछ शाम सुबह वो बिल तुझा पार तो दे कादे हलो वे तू मूंखे रोंदो यार जॾे कादे हलो वे तू समझे गूदर मन गॾे कादे हलो वे तू मूंखे रोंदो यार जॾे कादे हलो वे तू हाँ मेहरबानी मोहम्मद तुमन ख़ासि करी मेहरबानियूं पकड़न सान वदे कादे हलो वे तू मूंखे रोंदो यार छॾे कादे हलो वे तू मुंहिंजे गूदर मन कॾे कादे हलो वे तू मोहम्मद जुमनी फरमाया जी तव्हां तोखे जी भली आई मुंहिंजा पिरी लथो जी जजाल जंहिंजो मिलन हो में मखाल सो पिरी पई आई ओला हाँ वो जी तव्हां तोखे जी ओ रज बजे सां राति रही ओ रज बजे सां राति रही ओ हाजी तव्हां हाजी तव्हां वो तोखे जी रात बजे
जी तवा तोखे जी रात बजे रात रही रात बजे रात रही बोला जी तवा तोखे करे पियो तोखे करे पियो बाहुबती बेली रात बजे रात रही रात बजे रात रही बोला वॾेरो गुलाम ई फरमाइशा साईं मलक साहिब कलाम लाइ वॾेरे गुलाम ऐं ॿियनि दोस्तनि ॻाल्हाए त अहिड़ी मंज़िल करे लखनि 2-3 लखनि जे प्रोग्राम छॾे तव्हां दोस्तनि वटि आया आहियूं।